हेॾे ओ पाइप मुआंडा ॾिठो ई सिंधियुनि ऐं पठाणनि खे पाण में कीअं विड़ायो आहे मूं। अड़े हरामी शैतान मन इहे सभु तुंहिंजा कम आहिनि। असां सिंधियुनि ऐं पठाणनि खे पाण में वेड़ाए तबाह कयो थी। पुट पॉलिसी न ॿुधी थई छा? डिवाइड एंड रूल्स लड़ाओ और हुकूमत करो। बाबा ॻाल्हि ॿुध, जेके बिलाल काका जा असल कातिल हुआ उन्हनि खे त सज़ा ज़रूर मिलंदी। इन मौक़े जो फ़ाइदो वठी असां शैताननि पाण में मीटिंग हईंसीं त पठाणनि ऐं सिंधियुनि खे हिक ॿिए सां वेड़ाए माओ कजे। वधीक पाण ॾिसी थो हेॾां सॼी सिंध में पठाणनि खे कुटको लॻो पियो आहे, वरी कोइटा पासे सिंधियुनि खे कुटको लॻो पियो थी। वॾा थुक थई लांतीर शैतान, हिते सॼी सिंध जा हालात ख़राब करे छॾिया थी। ॿुधी नथो मरी, ॿिनि क़ौमनि खे पाण में थो विड़ाई। आख़िरी भेरो चवां थो सुधरी वञ न त मौलवी झल दब जे हवाले कंदो साईं। उहो सुबुह शाम बेलचा ठोकींदो। आख़िर तुंहिंजो मक़सदु छा आहे शैतान? वॾा असां शैताननि जो मक़सदु सिर्फ़ इहो आहे मुल्क में हड़तालूं थियनि, दंगा फसाद थियनि, माण्हू पाण में विड़नि त जीअं सिंध जी तालीम तबाह थिए ऐं रोज़गार तबाह थियनि। वॾो को हरामी ऐं शैतान, जेके पठाण बिलाल काका जा असल कातिल हुआ उहे त बिल्कुलु सज़ा जा हक़दार आहिनि, पर तूं वरी इन मौक़े जो फ़ाइदो वठी सभिनी पठाणनि ऐं सिंधियुनि खे पाण में वेड़ाए जंग कराइण चाहीं थो। गॾ जा पुट तोखे त हाणे ठाहे पादर ठोकियां थो मां। अड़े छोरा, खणी वठो बांस वारो डंडो ऐं तेल त कयांसि मालिश। इन हरामी शैतान जी वेड़ाए तबाह कयो अथसि। हड़तालूं हड़तालूं सॼी सिंध में, इहो सॼो